सिंध जेको 5000 सालनि जी तहज़ीब जो वारिस ऐं पाकिस्तान जो ख़ालिक़ सूबो आहे, जंहिं पहिरीं असम्बली मां करारदाद पास करे नंढे खंड में हिकु मुस्लिम रियासत जे क़याम जो मुतालबो कयो हो। पर पाकिस्तान ठहण बाद हुन सूबे जे मथां हिकु तरफ़ हिंदुस्तान मां आयल पनाहगीरनि सिंध हुकूमत जी मर्ज़ी ख़िलाफ़ सूबे जे गादी वारे हंधि ऐं सभ खां वॾे शहर कराची खे मुल्क जो गादी वारो हंधि बणाए उते पूरे मुल्क मां माण्हू घुराए आबाद करण ऐं उन खां पोइ जनरल ज़िया जी मुल्क दुश्मन, अवाम दुश्मन ऐं इस्लाम दुश्मन पॉलिसियुनि जे करे अमरीका जे मुफ़ादनि लाइ अफ़गानिस्तान मां सोवियत यूनियन ख़िलाफ़ जहादनि जी फैक्ट्रियूं क़ाइमु करण जे नतीजे में अफ़गान पनाहगीरनि ऐं पाकिस्तान जे उतरे इलाइक़नि मां लॾ पलाइण जे नतीजे में लखें माण्हुनि जी यलगार जे नतीजे में सूबो हिकु आलमी यतीम खानो बणिजी वियो आहे। जनरल ज़िया जे ॾींहनि में कराची अंदरि लिसानियत, दहशत ऐं वहशत जी बाहि भड़काइण लाइ जंहिं खूनी रांद जो बुनियादु रखियो वियो, उन जे नतीजे में इन्हनि तासुब परस्त ऐं एहसान फरामोश गिरोहनि सिंध जे विरांगे जा मुतालबा शुरू करे छॾिया हुआ। पर सिंध जो अवाम जेको धरती खे पंहिंजी माउ सम्झी उन जे अज़म एहतरामी सलामती लाइ पंहिंजी जान कुर्बान करण लाइ हमेशा सीना सतर कंदो रहियो आहे, उन इन्हनि चइनि ॾहाकनि में बि इन्हनि समूरनि साज़िशनि खे नाकाम बणायो आहे। पर सिंध ते मेरी अख रखंदड़, तासुब ऐं पलीत ज़हनियत रखंदड़ गिरोहनि बार बार पंहिंजी इन साज़िशी ज़हनियत जा ऐलान कया आहिनि। इन साॻी ज़हनियत जो इज़हार हिकु दफ़ो ॿीहर शुरू थी वियो आहे। MQM, PSP ऐं जमात इस्लामी कॾहिं आदमशुमारी त कॾहिं मकानी निज़ाम जो बहानो बणाए सिंध जी वहदत ते हमला करे रहिया आहिनि। सिंध जी वहदत ऐं सलामती ते कयल इन्हनि हमलनि में इन्हनि धुरनि सां गॾोगॾु मुल्क जे वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठल पर असल में मख़सूस धुरनि जी नसरनि में तयारु थियल सियासतदान, जंहिंखे कॾहिं कप्तान त कॾहिं तालिबान ख़ान, कॾहिं सुनामी ख़ान, कॾहिं महंगाई ख़ान त कॾहिं यूटर्न ख़ान जा लक़ब मिली चुका आहिनि, उहो पिणु इन्हनि सिंध दुश्मन साज़िशी मुतालबनि जी हिमायत लाइ कराची में पंहिंजी तकरीर दौरान ऐलान करे चुको आहे। कभी भी कराची को का जो मैनेजमेंट सिस्टम है उसके ऊपर कभी जोर नहीं दिया गया। कराची का जब तक मैनेजमेंट सिस्टम ठीक नहीं होगा तो कराची में भी ये जो जिस तरह को हम मॉडर्न शहर चाहते हैं उसका बनना मुश्किल होगा। इसीलिए जो ये लोकल गवर्नमेंट जो इलेक्शंस आ रहे हैं, ये ज़रूरी है कि कराची को ऑटोनॉमी दी जाए। न सिर्फ एतिरो, पर अॻूणी हुकूमत में शुरू थियल ग्रीन लाइन बस जे मंसूबे जो इफ्तिताह कंदे मुल्क जे वज़ीर आज़म जे मनसब ते वेठल हिन शख़्स सिंध जे ॿेटनि ते पंहिंजे कब्ज़े वारी सोच जो हिकु दफ़ो ॿीहर ऐलान कयो। जो ये कराची के पास जजीरा है, ये बहुत ज़रूरी है कि सिंध गवर्नमेंट इसमें जो इन्होंने NOC दे के वापस ले लिया था, इससे सबसे ज़्यादा सिंध को फ़ायदा है। सिंध सबसे ज़्यादा इससे गेन करेगा। इसमें सबसे ज़्यादा नौकरियां सिंध में जाएंगी, एक मॉडर्न शहर बनेगा, क्योंकि शहर हमारे फैलते जा रहे हैं। जितने शहर फैलते जाएंगे उतना ही ज़्यादा मुश्किल है सीवरेज सिस्टम, वेस्ट डिस्पोजल उधर प्रोवाइड करने का। इसलिए ज़रूरी है कि एक मॉडर्न शहर बने और मॉडर्न शहर जो ऊपर जाए, जिस तरह दुबई है, जिस तरह न्यूयॉर्क है, जो मॉडर्न शहर है। सिंध जे पाणी, नाणे तोड़े सिंध जी वहदत ऐं सलामती जो जॾहिं बि मसइलो थियो आहे त उन वक़्तु सिंध जी क़ौम परस्त सियासी पार्टियुनि जे नाले में नंढनि गिरोहनि जेका जिदोजहद कई आहे, उनखे सघ ऐं ताक़त हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे। 1 यूनिट ख़ात्मे खां अॻु सिंध जे अदीबनि बुख हड़तालूं ऐं मुज़ाहिरा पे कया। उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पारां 1 यूनिट जी मुखालफ़त खां पोइ उन जिदोजहद खे उहा सघ मिली जंहिं आमिरनि जा ऐवान लोॾे छॾिया। नवाज शरीफ ऐं मुशर्रफ जे ॾींहनि में बि जॾहिं सिंध जे पाणी ते धाड़ा हणण लाइ कालाबाग डैम, ग्रेटर थर जहिड़नि सिंध दुश्मन स्कीमनि जा ऐलान कया विया त उन वक़्तु सिंध जी अज़ीम अॻवान ऐं इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाननि तोड़े कारकुननि सिंध जी क़ौम परस्त पार्टियुनि सां गॾिजी सिंध जे हर नंढे वॾे शहर तोड़े वाहण ऐं वस्ती में मुज़ाहिरा, जलसा ऐं जुलूस बर्पा करे पाणी जी जिदोजहद खे सघ बख़्शी ऐं आख़िर में बेनज़ीर भुट्टो जी अॻवानी में सिंध पंजाब जे बॉर्डर ते हिकु तारीख़ी धरणो हणी कालाबाग डैम वारे मंसूबे खे हमेशा लाइ दफ़न कयो वियो। तोड़े जो हिन मुअल घोड़े में जनरल मुशर्रफ साह विझण जी कोशिश कई, पर खेसि बि नाकामी इन करे थी जो पीपल्स पार्टी सिंध जे क़ौम परस्त धुरनि सां गॾिजी इन मंसूबे खे रद्द कयो। ॿेटनि जे मामले ते बि सिंध हुकूमत जेका NOC ॾिनी हुई, उन NOC में इहो किथे बि लिखियल न हो त इहे ॿेट विफ़ाक़ हवाले कया वञनि। पर इमरानी हुकूमत हिन NOC खे ग़लति इस्तेमाल कंदे ॿेटनि बाबति जेको ऑर्डिनेंस जारी कयो, उन बाद न सिर्फ पीपल्स पार्टी इहा NOC वापसि वरिती, पर सिंध जे ॿेटनि ते सिंध जी मालिकी लाइ हर फोरम ते जंग कई। पीपल्स पार्टी जो सिंध बाबति मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े रहियो आहे ऐं मौजूदा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिना कंहिं रख रखा जे ऐं बिना कंहिं ख़ौफ़ जे सिंध बाबति पंहिंजे जज़्बनि जो इज़हार हिन रीत कयो आहे। मरसू मरसू सिंध ना देसू, मरसू मरसू पाकिस्तान ना।
पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंहिंजे दौर में तमाम सूबनि जी खुद मुख्तारी लाइ जेका अरिड़हीं तरमीम पास कराई या आबादी खां सिवा सूबनि जी पसमानदगी गुरबत ऐं रेवेन्यू कलेक्शन वारा नुक़्ता NFC अवार्ड में शामिल कराए नंढनि सूबनि लाइ वधीक माली वसीलनि जो बुनियाद रखियो। उन तारीख़ी कम मां बि मालूम थिए थो त पीपल्स पार्टी सिंध समेत मुल्क जे वफ़ाक़ में शामिल समूरनि इकाइनि जी खुद मुख्तारी में यकीन रखे थी। पर हिते सवाल इहो पैदा थिए थो त जॾहिं इमरान ख़ान कराची में खुद मुख्तारी जी ॻाल्हि पे कई त उन वक़्तु स्टेज ते मौजूद अरबाब ग़ुलाम रहीम ऐं हलीम आदिल शेख छा पे कयो। TV स्क्रीनूं ॿुधाइनि थियूं त ॿिन्ही ॼणनि बेटनि ऐं कराची जी खुद मुख्तारी वारनि सिंध दुश्मन मुतालबनि ते ताड़ियूं पे वॼायूं। सिंध जो माण्हू त इहो बि सवाल करे थो त 13 वारी बल्दियाती निज़ाम जो बहानो बणाए हैदराबाद में मुरीदनि जो इज्तिमा कंदड़ पीर पगारे खे आख़िर इमरान ख़ान जे हिन मुतालबे ते कावड़ छो न आई। सिंध में मोहसिन कशी ऐं बदज़बानी जो मिसाल बणजंदड़ ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं विफ़ाक़ी काबीना में वेठल संदसि घरवारी फहमीदा मिर्ज़ा इमरान ख़ान जे हिन मुतालबे ते पंहिंजो रद्द अमल छो न ॾिनो। छो नौशेरो फिरोज़ ऐं शिकारपुर जो जतोई तोड़े ख़ानगढ़ जो अली गौहर महर ऐं शिकारपुर जो गौस बख्श महर ख़ामोश आहिनि। लाड़काने जे अब्बासिन तोड़े बेटे जे जतोइन खे इमरान जे इन मुतालबे ते कावड़ छो नथी अचे। सभ खां वॾी अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे त ही चेहरा जेके पाणी तोड़े 1 यूनिट वारी जिदोजहद में पीपल्स पार्टी सां गॾु हुआ उहे चेहरा बि कॾहिं बल्दियाती निज़ाम जो बहानो बणाए आमरियत जे साथारी धुरिन सां इत्तिहाद कनि था। उहे बि सियासी मसलहतनि सबब इमरान जे इन बयान ते को रद्द अमल ॾियण बजाए ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। पर हिकु ॻाल्हि यादि रखण जहिड़ी आहे, सिंध जो अवाम अरबाबनि पगारनि जतोयनि महरनि अब्बासिन ऐं इन तरह जे समूरनि शोबदेबाज़ सियासतदाननि खे चङी रीति सुञाणे थो। तंहिं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दौर में सिंध जी अवाम जी मक़बूल तरीन पार्टी रही आहे, छाकाणि त सिंधी माण्हू सम्झे थो त सिंध जी वहदत सलामती ऐं खुशहाली जी ज़मानत पाकिस्तान पीपल्स पार्टी ही आहे। ये सूबाई असेंबली सिंध जो है ये क्या कब्जा करा हुआ है सिंध पे? सूबाई असेंबली की में हम मेजॉरिटी में हैं। इस सूबे के लोगों ने हमें इलेक्ट किया, ना सिर्फ एक बार इलेक्ट किया, जब से पाकिस्तान पीपल्स पार्टी बनी है हर वक्त पाकिस्तान पीपल्स पार्टी ने सबसे ज्यादा वोट लिए और सबसे ज्यादा मेंबर्स आए। और इस पे कहते हैं कब्जा के सिंध के लोगों पे, क्या तुम चाहते हो इस्लामाबाद से आके कब्जा उधर जो कि तुम लोग चाह रहे थे अभी करने के लिए? ये सिंध के लोग ये कब्जा नहीं होने देंगे। हाँ, हम पाकिस्तान का हिस्सा है, हमें पाकिस्तान का हिस्सा समझो। एक मेंबर है कि जी नासिर शाह साहब रोडी से हैं, वो कराची के फैसले करेंगे आके। नासिर शाह साहब सिंध के हैं, नासिर शाह साहब पाकिस्तान के हैं। और हाँ, इस सिंध के लोग अगर नासिर शाह साहब को पाकिस्तान पीपल्स पार्टी को इलेक्ट करेगी तो सिंध के लोगों के लिए नासिर शाह साहब फैसले करेंगे। तुम लोग माइनॉरिटी में हो, माइनॉरिटी में रहोगे कभी फैसले नहीं करोगे।